इस्लामाबाद में पाक भारत इंडस वाटर कमीशन विच में पहिरें ॾींहं जूं ॻाल्हियूं पूरियूं थियूं। ज़रियनि मूजिबि ॻाल्हियुनि दौरान पाकिस्तान भारत जे टिनि तकरारी पाणी रिथाउनि जी डिज़ाइन ते एतिराज़ उथारिया। ज़रियनि मूजिबि भारतीय वफ़द चयो त रिथाउनि ते पाकिस्तान एतिराज़नि जो जाइज़ो वरितो वेंदो। पाकिस्तानी वफ़द पक्का दल लोअर कैनलाई ऐं मयार जो दौरो करण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई, पर भारतीय वफ़द चयो त रिथाउनि जे हंध ते दौरनि लाइ माहौल साज़गार नाहे। होॾां पाणी ऐं बिजली वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो चवणु आहे त हुकूमत जे कोशिशुनि सां भारत सां सिंध तास मुआहदे तहत ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ़ चयो त पाणी तकरार ख़तमु करण लाइ मसइले खे आलमी सतह ते उथारियो आहे। पाणी मामले बाबति ईंदड़ महीने अमरीका में ॻाल्हियूं थींदियूं। हुन चयो त ईंदड़ महीने अमरीका में थींदड़ ॻाल्हियूं सेक्रेटरी सतह जूं हूंदियूं। ख्वाजा आसिफ़ चयो त सिंध तास मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ाद में आहे। पाकिस्तान ऐं भारत में 1.5 साल खां पोइ पाणी तकरार जे हल लाइ ॻाल्हियूं इस्लामाबाद में जारी आहिनि। भारतीय वफ़द जी क़यादत PK सक्सेना करे रहियो आहे, जॾहिं त मिर्ज़ा आसिफ़ बेग पाकिस्तानी वफ़द जी क़यादत करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं भारत सिंध तास मुआहिदो 1960 में तय कयो वियो हो। ब्यास, रावी ऐं सतलज जो पाणी भारत खे मिलियो, जॾहिं त दरियाए चुनाब, जहलम ऐं सिंध पाकिस्तान जे हिसे में आयो। मुआहिदे तहत हर साल ॿिन्ही मुल्कनि में हिकु इजलास लाज़मी करार ॾिनो वियो हो, जीअं मुआहिदे ते 100% अमल थी सघे ऐं मामला गॾु वेही हल कया वञनि। मुआहिदे तहत वज़ारत पाणी ऐं बिजली समेत ॿिनि रिथाउनि बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं।